वो भाइरनि जो पाण में जहिड़ो थींदो अणबरत थींदी तकरार थींदो घर में ॿ ठिकर ज़रूर ठणकंदा। अल्लाह साईं फरमायो फअस्लिहू बैन अखवैकुम, पोइ वॾनि भाइरनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराइनि। घर जो वॾो, ॻोठ जो वॾो, क़ौम जो वॾो, शहर जो वॾो, ज़िले जो वॾो, सूबे जो वॾो। क़ुरान तो फरमा वॾनि भाइरनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराइनि। वसुल्हु खैर, रब फरमायो सुलह भलो अथव। सुलह भलो आहे, रुसण चङो न। असांजो मौलाना अब्दुल्ला चांजू रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो, मुसलमानो तव्हांजी ज़िंदगी 3 ॾींहं, महिरबानी कयो ये 3 ॾींहं त हिक ॿिए खां न रुसो, मरण खां पोइ वारो